अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 अक्टूबर ऐं ख़मीस जो ॾींहुं आहे ऐं टाइम थिया आहिनि महिल सुबुह जा 7:30। अॼु मां हीउ व्लॉग सवेर खां शुरू थी कयां ऐं हाणे मां नाश्तो करे अची वई आहियां। ऐं कल्ह शाम जो एॾी मसरूफ़ियत रही, मां कूंडनि खे पाणी न ॾिनो, त हाणे सभिनी खां पहिरियों मां कूंडनि खे पाणी ॾींदमि। ऐं अच्छा, इन मसरूफ़ियत में बि मां इहो कंदी आहियां जो जेके मुंहिंजा नाज़ुक प्लांट्स आहिनि, रुसना आहिनि, जल्दी नाराज़ थी वेंदा आहिनि, उन्हनि खे मां ज़रूरु कुझु प्लांट्स खे पाणी तकड़ में ॾेई वेंदी आहियां। पोइ जेके थोरा सख़्तु जान आहिनि, हिकु ॾींहुं अगरि पाणी न ॾियां त हली वेंदा, सो उहे जेके आहिनि उन्हनि खे छॾे ॾींदी आहियां। सो हिन महिल मां पहिरियों प्लांट्स खे पाणी ॾींदसि ऐं उनखां पोइ वञी मां पंहिंजूं गुॾियूं कंप्लीट कंदमि, जेके राति जो कंप्लीट न थी सघियूं। ॾाढो जेको आहे टाइम टेकिंग कमु आहे, ॾाढो नाज़ुक कमु आहे ऐं यकीन कयो त इहा मूंखे पक बि न आहे त हीअ सेल थींदी या न थींदी, मे बी थी वञे। इन में माना मूंखे घटि में घटि इम्कान आहे नशे में, पर पोइ बि मां ठाहिणु चाहियां थी। मुंहिंजो शौक़ु आहे गुॾियूं ठाहिणु, गुॾियुनि सां खेॾणु, सॼी उमिरि खां मूंखे वणंदो आहे, नंढे हूंदे खां वठी हिन उमिरि ताईं बि। जॾहिं मुंहिंजूं पोटियूं गुॾियुनि सां खेॾणु जहिड़ियूं थियूं, तॾहिं बि मूंखे गुॾियुनि सां टाइम स्पेंड करणु, पोइ चाहे उन्हनि खे ठाहिणो पए या कहिड़े बि सिलसिले में, त मुंहिंजो इहो फेवरेट कमु आहे। सो हाणे प्लांट्स खे पाणी ॾियण खां पोइ मां वेंदमि पंहिंजूं गुॾियूं कंप्लीट करणु, ऐं जिते जिते ज़रूरत पवंदी त जेको पार्ट तव्हां सां शेयर कयां उनजी मेकिंग जो, उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। हाणे मां शेयर कयां थी हिननि जा जूता तव्हां सां। हीउ ॾिसो कीअं था लॻनि, हीउ फोमिक शीट मां ठाहिया आहिनि हिननि जा जूता, ऐं अजरक पाराया आहिनि। सभिनी जा कपिड़ा कंप्लीट थी विया आहिनि ऐं हिन जा जूता ॾिसो। अच्छा, हिन जो हीउ ब्राउन वॻो आहे, त मूं हिन जा थोरा लेदर जेको आहे ब्राउन, सम्झो ब्राउन जूता मां हिन जा ठाहिया आहिनि, ऐं हिन जा ब्लैक जूता ठाहिया आहिनि। ॿी ॻाल्हि त जॾहिं हिननि खे मां हीअं अजरक पारायो आहे न, त हिन जे गिचीअ में, कंध में जेके पोयां टाका आहिनि उहे बि हिननि जा ढकिजी था वञनि। उनखां सवाइ हिन जा जूता ॾिसो, हीउ ब्लैक कलर जा। ऐं इहे हाणे जूता कीअं ठाहिया आहिनि, हीउ जूतनि ठाहिण जो तरीक़ो आहे। हीउ ॾिसो, हीउ पादर आहिनि हिन जा, हिकिड़ो हीउ मां कंप्लीट कयो आहे। ऐं ॾिसो, हीअं हिकिड़ो जीअं तरो हूंदो आहे जुतीअ जो, ऐं उनखां हीउ जेको आहे मथियों पार्ट वधाए कटिणो आहे। हीउ ॾिसो, हीउ मथियों पार्ट वधाए कटिणो आहे। पोइ जॾहिं ग्लू हणी असां हिनखे चिमड़ाईंदासीं चौधारी, त हिन जो हीउ शेप थी वेंदो। ठीकु आहे, सो इहो कंप्लीट करे, ऐं हिनखे मूं जीअं ब्लैक जूतो पारायो आहे ब्लू कपिड़नि सां, हिनखे हीअ बोस्की कलर जी शर्ट आहे, ब्लैक जूता आहिनि, हिन जा ब्राउन सां ब्राउन जूता आहिनि, ऐं वरी हिन जा बि हिन बोस्की कलर जे कपिड़े सां ब्राउन जूता थी ठाहियां। ऐं ॿियो मूं छा कयो आहे, ॿियो मूं कयो आहे हिननि गुॾियुनि खे ॾिसो, हिननि खे मूं मथे ते हिनखे सिंधीअ में असां सरियूं चवंदा आहियूं, सरियूं पारायूं आहिनि। ऐं हीउ जेको पार्ट आहे इहो मां हिन जो मार्कर सां कवर करे वेंदमि। ठीकु आहे, ऐं थोरो थुल्हनि मोतियुनि जो हार वरी गिचीअ में पारायो आहे। ऐं मोती बि जेके आहिनि गिचीअ में, मां पोयां टाकिया आहिनि हार। हा ॾिसो, हीअ हारनि खे बि पोयां मां गिचीअ में टाका हणी ऐं पोइ फिक्स कयो आहे। ऐं जेके मथे ते मोती लॻियल आहिनि उहे थोरा सन्हा आहिनि, न त मथे ते एॾा वॾा सुठा न लॻंदा, ऐं जेके गिचीअ में हार पाराया आहिनि उहे थोरा थुल्हा मोती आहिनि। ठीकु आहे, सो इहो हिननि जो हेतिरो कमु कंप्लीट थियो आहे। ऐं हाणे मूंखे इहो करिणो आहे जो हिन गुॾनि जा जूता पूरा करण खां पोइ मां ठाहींदमि हिननि जूं टोपियूं। हीउ ॾिसो, त हीअं हिननि जा जेको वॾो नरिड़ हुयो इहो ढकिजी बि वियो आहे, ऐं पोयां जेको हीउ ओपन हिसो आहे हिननि जो, इनखे मां कवर कंदमि मार्कर सां। हार सभिनी खे पाराए छॾिया आहिनि। सो हाणे मां हिननि जा जूता कंप्लीट करण खां पोइ ठाहींदमि हिननि जूं टोपियूं। ठीकु आहे, ऐं टोपियुनि में बि जीअं ॾिसो, मूं हिते मथे ते हिकिड़ी लाइन कढी छॾी आहे वारनि जी, त पोइ इनखे मां जेतिरी स्पेस नज़र ईंदी उनखे मां कवर कंदमि। हीअ आहे फोमिक शीट। ठीकु आहे, ब्लैक सां ब्लैक जूता, ब्राउन सां ब्राउन जूता। ऐं हाणे इन खां पोइ जेको आहे जंहिं महिल मां हिन जूं टोपियूं ठाहींदमि, उहे बि फोमिक शीट मां ठाहींदमि, उहे बि तव्हां सां शेयर थी कयां। हे ॾिसो, मां ॾाढी 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 ख़ुशि थी थियां। हिनखे मां टोपी बि पाराए छॾी आहे, हिन जा जूता, हिन जा कपिड़ा, हे हिकिड़ो गुॾो मुंहिंजो कंप्लीट आहे। ऐं हीअ टोपियूं मां फोमिक शीट मां ठाहियूं आहिनि, सॉरी फेल्ट मां ठाहियूं आहिनि, फेल्ट मां ठाहियूं आहिनि। ऐं मां हिन जे मथां हया आहिनि सितारा। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ कीअं ठाहिया आहिनि। ॾिसो, हीअ टोपियुनि जो आहे टॉप, हीअ हिन जो तव्हां टॉप ॾिसो मथां। ठीकु आहे, ऐं हीअ पटी आहे जेका हिन जी चौधारी लॻंदी। ग्लू सां चिमड़ाइण खां पोइ मां हिनखे इहो साम्हूं इहो कट ठाहींदमि जेको सिंधी टोपीअ में हूंदो आहे। ठीकु आहे, उनखां पोइ सॼे ते ग्लू हणी, ऐं हीअ नंढा सितारा, वॾा वारा न, नंढा नंढा सितारा जेके मां हिन सॼे ते चिमड़ाए वेंदमि।
ऐं टोपियूं जेके न मूं इन्हनि जो कंप्लीट गोल शेप न ठाहियो आहे, छो त तव्हां ॾिसो त हिननि गुॾनि जा मथा जेके न गोल न आहिनि, मथां ओवल आहिनि, त गोल ठाहींदमि त टोपी वॾी ठहंदी ऐं उनजे मुंहं खां उहा लड़कंदी हूंदी। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए, तमामु बहितरीनु। ऐं तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं था लॻनि, ठीकु आहे। सो मां हिननि बाक़ी टिनि जूं बि इहे कटे रखियूं आहिनि टोपियूं, इहे मां ठाहे ऐं पोइ हिननि खे पारायां थी। तव्हांखे अपडेट ॾियां हिननि जे बारे में। सभिनी गुॾनि खे मथे ते मूं जेको आहे पेंट करे छॾियो आहे मार्कर सां, ठीकु आहे। इहे वीडियो में एॾो नथो सही नज़र अचे, ग्रे थो लॻे, पर इहो ब्लैक आहे, त तंहिंजे करे हिननि जा जेके पेशानी वॾी हुई, निरड़ वॾो हुयो, उहो ढकिजी वियो आहे, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ हिननि खे मां पारायूं जुतियूं ओड़ियूं ई ठाहियूं जीअं मर्दनि जी जुतियूं ठाहियूं, पर हीअ नंढड़ा नंढड़ा गुल ठाहे रंगीन ऊन सां, ऐं मां उन्हनि खे चिंबड़ायो आहे, छो त सिंधी जेका असली जुती आहे उहा गुल वारी जुती हूंदी आहे। ऐं हाणे हिननि खे मूंखे पाराइणा आहिनि रवा, ठीकु आहे। सो हीअ सभु त कंप्लीट थी विया आहिनि, गुॾा त सभु कंप्लीट आहिनि, गुॾनि खे मूंखे अञा रवा पाराइणा आहिनि। ऐं ॾिसो हीअ सिंधी माण्हू बीठा आहिनि, ऐं हिते जेको आहे मां फाइनली हिननि खे रवा पाराईंदमि। येलो वारनि खे हे थी पारायां प्रिंटेड, ऐं रेड वारनि खे इहो थी पारायां, छो त मूं वटि कपिड़ा अहिड़ी टाइप जा आहिनि। ऐं ज़ाहिर आहे त मां हिननि जे लाइ स्पेशली कपिड़ो वठी त न आई आहियां, मां जेको पियो आहे उन मां ई ठाहिया आहिनि, ठीकु आहे। सो हिननि खे हाणे मां कंदमि कंप्लीट, टाइम थियो आहे 12:30। ऐं मूं जेका आहे मूंखे पचाइणी आहे दाल, जेका बॉइल करे छॾी आहे मां, मेहरी जी सॼी दाल, साबित मसूर उर्दू में चइबो आहे, सिंधीअ में असां मेहरी जी सॼी दाल चवंदा आहियूं। ऐं राति जो चपली कबाब पचाया, उहे बि पिया आहिनि, त इहो लंच थी वेंदो। पर पहिरियों हिननि खे रवा पाराईंदमि, ऐं उनखां पोइ मां जेको आहे वेंदमि लंच ठाहिणु। सो लंच खां पोइ वरी नमाज़ थींदी, ॿिया नंढा सना थोरा घर जा घणा ई कम थींदा, पोइ वरी तव्हां सां अची मिलबो। सो हीअ मुंहिंजूं गुॾियूं थी वियूं सभु पूरियूं कंप्लीट, ऐं मां हिननि जा हीअं कपल्स ठाहे रखिया आहिनि। हिननि खे मां गॾु पैक कंदमि, थोरी देरि छॾे थी ॾियां त जीअं हिननि जी ग्लू जेका आहे चङी तरह सां सुकी वञे। ऐं अज़ान अची वई आहे, हाणे 1:10 थिया आहिनि, ऐं मां वञा थी किचन में, ऐं खाधे पीते खां पोइ नमाज़ खां पोइ हितां जी सॼी सफ़ाई कंदमि, छो त जेको नेक्स्ट प्रोजेक्ट मां शुरू करण वारी आहियां उन में मूंखे कपिड़ो न खपंदो, तंहिंजे करे पहिरियों मां हीउ सॼो पलंग साफ़ु कंदमि, हितां धागा वग़ैरह खणंदमि, हिननि खे पैक कंदमि, पोइ ॾिसिजो त अॻिलो प्रोजेक्ट मां कहिड़ो थी शुरू कयां। मूंखे उमेदु आहे उनखे बि तव्हां ज़रूरु इंजॉय कंदव। सो हाणे हलूं था किचन में। टीवी मुंहिंजी हले थी, छो त पोइ मां अकेली हूंदी आहियां घर में, मुंहिंजो फैमिली मेंबर आहे। हिते पाणी भरे रखी वई आहियां, अटो ॻोहींदमि, ऐं थाम अंदरि कोन कया अथमि अञा ताईं, छो त मां कंटिन्यू कमु पई कयां। ऐं हिते बॉइल थियल पाणी बि पियो आहे, ऐं दाल बि मुंहिंजी पचे थी। सो इहे सभु कम हाणे थींदा रहंदा लंच खां पोइ ऐं रेस्ट खां पोइ, छो त सुबुह खां कंटिन्यू कमु थी कयां, त वरी मां पोइ तव्हां सां मिलां थी। लंच तयारु थी वियो, मानी पचाए छॾियमि, ऐं हीअ बसर टमाटर बि कटियो अथमि, ऐं दाल मुंहिंजी पसंदीदा। हीअ तमामु हिकिड़ो सादो खाधो, ऐं इंतिहाई लज़ीज़ ऐं मज़ेदार, हल्को फुल्को। सो हाणे मां खावां थी लंच, ऐं मूंसां गॾु गॾु सुराण बि लंच थी करे। शाम जा थिया आहिनि 4:30, ऐं मूंखे कुझु मिठो खाइण जी दिलि पई चए, हालांकि घर में फ्रूट बि पियो आहे, पर मूंखे उहो न खाइणो, कुझु मिठो खाइणो, बसि पचाइणो। सो पहिरीं त ख़्यालु आहे त को हलवो ठाहियां, पोइ चिंतन न भला फ्रेंच टोस्ट थी ठाहियां। फ्रेंच टोस्ट जी रेसिपी जेका आहे उहा बि मुंहिंजे चैनल ते तव्हांखे मिली वेंदी, ऐं मुंहिंजी प्लेलिस्ट तव्हां चेक कजो, स्वीट रेसिपीज़, उन में हर क़िस्म जे हलवनि जूं, मिठाइनि जूं, कुझु मिठाइनि जूं, ऐं जेके बि मिठियूं असां शयूं घर में पचाईंदा आहियूं, मिठा चांवर आहिनि, ताहिरी आहे, अहिड़े टाइप जी शयूं तव्हांखे मिली वेंदियूं। सो मां हिते पचाए रही आहियां फ्रेंच टोस्ट, जेका ब्रेड आहे उहा ख़तमु थी कयां, 1-2 स्लाइस हितां मां खाईंदमि, बाक़ी रखी छॾींदमि, नाश्ते में ॿार खाईंदा। हिन महिल थियण वारा आहिनि 5:30 शाम जा, ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी छॾी आहे। ऐं उनखां सवाइ अॼु मुंहिंजो प्रोग्राम हुयो त मां वेंदमि थर्सडे बाज़ारि, साॻी मैदान में 3 ॾींहं बाज़ारि लॻंदी आहे, त मूं चयो पॉलिस्टर वठी अचां ऐं रहियल कमु करे वठां। पोइ मां सोचियो अगरि मूंखे पॉलिस्टर न मिले वरी, छो त मूंखे संडे ते नज़र आई, पोइ ट्यूसडे ते मूंखे न मिली, पॉलिस्टर न मिले, गर्मीअ में वञा, ख़्वार बि थियां, पोइ थकिजी पवंदमि, त बाक़ी कम बि न करे सघंदमि। इन खां बहितर आहे त मां उहो पॉलिस्टर वारा जेके आइडियाज़ आहिनि उहे ड्रॉप थी कयां, ऐं जेको कुझु मटीरियल घर में मौजूदु आहे उन सां ई कुझु न कुझु ठाहियां थी। सो इन करे मूं उहो इरादो जेको आहे बदिलाए छॾियो। सो हाणे वरी बिस्मिल्लाह कयूं था कम खे,
ॾिसूं था त नओं जेको प्रोजेक्ट मां शुरू कयां थी त उहो छा आहे, त लाज़मी तव्हां सां शेयर। सो मां अंदरि अची वई आहियां। गुॾियूं मां पैक करे छॾियूं आहिनि, 4 पेयर तव्हांजे साम्हूं तक़रीबन 2 ॾींहं लॻी विया। ऐं अगरि हिन जूं बॉडीज़ बि मूंखे ठाहिणी हुजनि हा त अञा घणी देरि लॻी आहे। ऐं हिन में आहिनि ही बचियल गुॾियूं, अजरक बि थोरो कपिड़ो बची पियो त मां हिन में ई रखी छॾियो आहे। सो हिननि खे कयूं था पासे ते। कपिड़ो जेको हिते मुंहिंजो ढेर पियो उहो मां हटाए छॾियो आहे। ऐं रील रखिया अथमि अञा, ऐं फोम जी शीट पई आहे, कुझु टुकड़ा बि पिया आहिनि, छो त थोरो अञा मूंखे सिलाई जो कमु करिणो आहे। बाक़ी घणो जेको हुयो उहो हटाए छॾियो आहे। हाणे मां ठाहींदमि हिते कार्ड्स। माण्हू चवनि था कार्ड्स जो फैशन न आहे, केरु वठंदो आहे छा, पर अलाह जी कुदरत आहे, मां जॾहिं कार्ड्स ठाहींदी आहियां मुंहिंजा ज़रूरु सेल थींदा आहिनि। सो हिन दफ़े मूंखे उमेदु आहे। पोइ एग्ज़िबिशन कई मां 2017 में स्कूल में पंहिंजे, उतां कुझु कार्ड्स बचियल आहिनि, उहे तव्हांखे ॾेखारियां थी। ऐं कुझु मां तव्हां सां मटीरियल बि शेयर कयां थी पंहिंजो कार्ड्स जो, सिर्फ़ु हे कढंदी थी वञा, तव्हां ॾिसंदा वञिजो। त जॾहिं शौक़ु हूंदो आहे न, हीउ ॾिसो, हीउ उन में के इन्विटेशन जो पाठो आहे, ॾाढो नाइस पाठो हुयो, सुहिणो ब्लैक कलर, त मां रखी छॾियो। त मूं वटि मटीरियल, अच्छा हीउ बि पाठो स्टिकर्स मां बचियो, पर कलर डॉट्स वारो सुहिणो हुयो त मां इहो रखी छॾियो आहे। ऐं तव्हां ॾिसो त मां जेकी बसि छा चवां पाण खे, दीवाना वार मां शयूं जमा कंदी आहियां, मूंखे एॾो शौक़ु आहे। छो त मां ठाहींदी बि रहां थी, ईअं न आहे त रुॻो वठी ऐं रखां थी। त हीउ मुंहिंजो ढेर सारा स्टिकर्स आहिनि हर तरह जा, ठीकु आहे। सो हीउ ॾिसो, उहो ई कार्ड आहे, कंहिंजी शादी जो हुयो। ऐं बसि छा ॾेखारियां, टाइम लॻी वेंदो, वीडियो वरी थी वेंदी, इलाही वॾो आहे, इलाही घणो आहे। कुझु मुंहिंजूं टेप्स आहिनि, ऐं हिन में ही पाइप क्लीनर्स आहिनि, ही कटिंग्स आहिनि नंढियूं नंढियूं, जेके मुंहिंजे लाइ इंतिहाई कम जूं आहिनि, हिननि खे मां ॾाढो यूज़ कंदी आहियां। ऐं बसि इन्हनि खे छॾियूं था। ऐं हिन में आहिनि मुंहिंजा ही सॼा टूल्स, ही आहिनि मुंहिंजा कार्ड मेकिंग जा टूल्स। ये कैंची डिफरेंट टाइप जूं कैंचियूं आहिनि, ॿियूं बि आहिनि, हिकिड़ो कंप्लीट सेट आहे, ठीकु आहे। ऐं ही सिंगल पंच आहे, हिकिड़ो सुराख कढण जे लाइ, पंचिंग मशीन सां त 2 सुराख निकिरंदा आहिनि। ऐं उनखां सवाइ ही बॉर्डर जा आहिनि पंचिस, ही बॉर्डर जो आहे, नंढा नंढा वॾा हर साइज़ जा, हर तरह जा, यानी मां घटि न कंदी आहियां। तव्हां ॾिसो, हिन टाइनी खां वठी हिननि वॾनि ताईं इहो मुंहिंजो ज़ख़ीरो आहे। सो ॾिसां थी त मां छा थी ठाहे सघां, केतिरा कार्ड्स ठाहे थी सघां, ऐं कार्ड जी शीट बि तव्हां सां शेयर थी कयां। हे आहिनि मुंहिंजा गुज़िरियल एग्ज़िबिशन मां बचियल कार्ड्स। ऐं मुंहिंजे चैनल ते प्लेलिस्ट अथव कार्ड मेकिंग सीरीज़ या हैंडमेड कार्ड्स, मूंखे यादि नथो अचे, छो त हुनखे 1.5 साल थी वियो आहे, मां पहिरियों ठाहिया। हाणे हीउ ॾिसो, हीअ एम्ब्रॉयडरी थियल आहे, हिन में हार्ट, हीअ मूं भरियो, ऐं हिन में ही हिंदाणे जी फार भरियल आहे, हीअ सुगंध ठाहियो हो। ही पंचिस मार्ट जेके आहिनि उन्हनि सां मूं ही डिज़ाइन ठाहियो। ऐं ही हार्ट मां भरियो, मूंखे ब्लैक सां इहो मल्टी कलर रेम्बो ॾाढो पियो वणे। थैंक्स, इंजॉय, ॾिसो ही चांहि कॉफ़ी जेको सम्झो। ऐं ही मिस यू, सॼा हार्ट मुंहिंजा इहे भरियल आहिनि। ही मूंखे पंहिंजा ठहियल कार्ड्स एॾा वणंदा आहिनि। हीउ ॾिसो केॾो हसीन कार्ड आहे। इन्हनि जूं प्राइसिस मूं ईअं रखियूं आहिनि, वधि में वधि वारे जी 100 रुपया, हीउ 90 रुपए जो आहे, ठीकु आहे। कमु हिन में इलाही आहे, ॾिसो नंढा नंढा गुल कढणु, नग मोती पैकिंग, ही सुगंध भरियो हो, हैप्पी बर्थडे, इहो मूं लिखियो आहे गिफ्ट। ॾिसो हिनजी प्राइस 100 रुपीज़। हाणे हिन में हेॾी सारी एम्ब्रॉयडरी थियल आहे, ऐं तव्हां ॾिसो हिन में ज़री बि भरियल आहे, सिर्फ़ु धाॻो न ई। ऐं हीउ मुंहिंजो ठहियल आहे, हीउ 90। त ईअं ही कुझु कार्ड्स बचियल आहिनि, बसि ही सुगंध जो भरियल आहे, ठीकु आहे। सो इहे मुंहिंजा कम आहिनि, इहे मुंहिंजी शयूं आहिनि। ऐं मां सिर्फ़ु पंहिंजे स्टॉल ते वैरायटी ॾियण जे लाइ कमु कयां थी, ऐं इन सां मूंखे काई गर्ज़ न आहे त छा बचंदो, छा सेल थींदो। ही हिकिड़ा ज़बरदस्त कार्ड शीट्स आहिनि जेके आसफा वठी आई, आसफा मुंहिंजी नुंहुं आहे, तव्हां महिला हिनखे ख़बर पइजी वई हूंदी। सो चई त मूंखे वणनि पिया ॾाढा, ऐं हिननि में हिकिड़ी ॾाढी शाइनिंग आहे ऐं ॾाढी ख़ूबसूरत शीट्स आहिनि। त चई त मां वठी त आई आहियां, मूंखे वणनि पिया, पर मां छा कंदमि, तव्हां कार्ड्स ठाहींदो त तव्हां खणो। त हीअ ॾाढा लाइट कलर जा डिफरेंट आहिनि। सो ॾिसां थी इन्हनि मां छा क्रिएट कंदसि, कुझु अंदाज़ो न आहे। सो तव्हां ॾिसो त हिकिड़ो मुंहिंजो दुकानु बंदि थियो आहे, हाणे ॿियो खुलियो आहे। सुभाणे वरी इनशाला, सुभाणे मुंहिंजो ख़्यालु आहे सॼो ॾींहुं कार्ड्स ते ई लॻंदो। सो ॾिसूं था हाणे त हिननि मां छा थी क्रिएशन थी। टाइम थिया 6:45,
मां ईअं सांझे जी नमाज़ खां पोइ रात जी मानी जी तयारी थी कयां। पचाईंदमि पटाटनि जी भाॼी ऐं चांवर ऐं स्टार्ट न कया आहिनि छो त पुराण खे स्कूल जो कमु हो त नमाज़ खां पहिरियों भाॼियूं वग़ैरह मां पाण कटे रखी हुयमि, न त उहा ई कटे छॾींदी आहे त मुंहिंजो टाइम बचंदो आहे इलाही। सो डिनर ठाहिण खां पोइ ॾिसूं था त कहिड़ी मुंहिंजी हालति थी थिए। अगरि मूं में दम हूंदो अञा त मां इनशाला कंटिन्यू कंदमि, जेको कुझु ठाहींदमि उहो तव्हां सां शेयर कंदमि ऐं आइडियाज़ जमा करणु ऐं पंहिंजो माइंड सेट करणु कंहिं बि कम जे लाइ सची ॻाल्हि आहे थोरो स्टार्टअप खपंदो आहे त माण्हू थोरो सोचे ऐं ज़हनी तरह तयारु थिए पोइ कमु करे। त बहरहाल ॾिसूं था कुझु न कुझु थी पवंदो। रात जा 9 थियण वारा आहिनि ऐं रात जी मानी खाई छॾी आहे। अॼु सुम्हण जी नमाज़ बि सवेर पढ़ी आहे, न त मां आख़िरी कमु इहो कंदी आहियां त मां नमाज़ पढ़ी पोइ सुम्ही पवंदी आहियां। अॼु असां वञूं था थोरी देरि जे लाइ ॿाहिरि, जिते इहो असांजो फैमिली गाला वारो इवेंट थियणो आहे, त उते मां वई कोन आहियां, तंहिंजे करे थोरो विज़िट करण था वञूं। अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां। मुंहिंजे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। ॿाहिरि वञी मां ॾिसंदमि अगरि रोशनी जो सुठो इंतज़ाम हूंदो ऐं मां वीडियो रिकॉर्ड करे सघी ॿाहिरां जी, त उहा मां हिन वीडियो जे एंड में शामिलु करे छॾींदसि। सो मिलूं था वरी ॿिए व्लॉग में, तेसिताईं अल्लाह वाई।